बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। क्लास नंबर 37 में तव्हां सभिनी खे भलीकार। अॼु जो असांजो टॉपिक आहे रिगार्डिंग परसेंटेज। ऐं परसेंटेज जे अंदरि असां पढ़ंदासीं रियल लाइफ वर्ड प्रॉब्लम्स या रियल लाइफ जेके प्रॉब्लम्स हूंदा आहिनि परसेंटेज जे अंदरि उन्हनि खे टच कंदासीं। हाणे जीअं त असां कुझु यानी 1 खां 2 क्लास मुंहिंजे ख्याल में असां पहिरियों बि परसेंटेज ते करे चुका आहियूं कुझु बेसिक कंसेप्ट सां। हिकिड़ो मां हिसाबु लिखियो आहे जेको 6वीं क्लास समझ आहे, यानी जेको मां दर्जो लिखियो आहे इहो 6वीं क्लास में असांखे पढ़ायो वियो आहे। उहो कहिड़ो आहे? नवीद हैज़ 120। नवीद वटि 120 रुपया आहिनि। ही स्पेंड्स 25% ऑफ द अमाउंट। ही उन रक़म जो 25% ख़र्चे थो, खपाए थो। हाउ मच मनी ही लेफ्ट। हिन केतिरा पैसा बचाया। हाणे असां ॾिसंदासीं त नवीद खे 120 रुपया हुया। उन 120 मां उन 25% खपाया आहिनि। यानी असांखे थोरो यादि पवे थो त असांजे लाइ हे हिसाबु ईअं आहे त 25% ऑफ 120 6हों क्लास। अगरि तव्हां बेसिक मंझां ऐं माना बुनियादी तव्हां शयुनि खे सम्झणु चाहियो था त इहा मां वॾी ॻाल्हि थो कयां। 6वीं क्लास जो हिसाबु इट्स वेरी ईज़ी अगरि तव्हांजो कॉन्सेप्ट क्लियर आहे। कीअं त 120 रुपया हुयसि, उन 120 रुपयनि मंझां जेको उन 25% 120 जा ख़र्चु कया आहिनि। त असांजे लाइ हिसाबु कहिड़ो ठही आयो? 25% ऑफ 120। इन जो 25% मालूम करिणो आहे। हाणे हिन में मां तव्हांखे 2 शयूं हिकिड़ी गिफ्ट कंदुमि। हिकिड़ो असां तव्हांखे हिनखे मां ट्रेडिशनल तरीक़ो तव्हांखे सम्झाईंदुमि त कीअं हिनखे ॻोल्हींदासीं। जे ट्रेडिशनल तरीक़ो पढ़ी आया आहियूं त 25% ऑफ 120। ठीकु, ॿुड़ी हिन ई ख़तमु, ॿुड़ी हिन ई ख़तमु, 5 × 10 6 × 12। हाणे वधीक हीअं रिड्यूस कोन पियो थिए। असां इन जे करे वरी हीअं रिड्यूस कंदासीं। यानी असां मल्टीप्लाई में हीअं रिड्यूस कंदा आहियूं न, यानी आम जेको आहे सो फ्रैक्शन में हीअं बि रिड्यूस कंदा आहियूं, हीअं बि रिड्यूस कंदा आहियूं। सिर्फ़ु हीअं रिड्यूस न आहियूं कंदा, असां हीअं रिड्यूस कंदासीं 1 × 5 = 5, 5 × 5 = 25। त हाणे ॾिसो हेठि 1 बचियो आहे, असां मथे कंदासीं 6 × 5 = 30। हे असांजो जवाबु आहे। त असांखे ख़बर पई त अगरि 120 जा 25% खपाए थो त हिन वटि 30 रुपया बचिया आहिनि। ईअं न आहे। असुल में हिन जो जवाबु 30 रुपया न आहे। छाजे करे त हिन 25% त खपाए चुको आहे। यानी जेको असांखे 25% मिलियो आहे उहो हे खपाए चुको आहे। यानी 120 मां कट कंदासीं 30 खे, ऐं उहे 30 कहिड़ा जेके 25% हुया। असांखे ख़बर पई त हिन वटि 90 रुपया बचिया आहिनि। अक्सर यानी मूं जहिड़ा शागिर्द उहे इहा ग़लती कंदा आहिनि त बसि हिन खे आंसर वठी उते कॉपी ते लिखी ईंदा आहिनि। या जॾहिं टेस्ट में अचे हा न हे MCQs में, त उते हे 30 बि जवाबु हुजे ॾाढो इत्मीनान टिक कयूं असां ॿिए जवाब हलिया वञूं। पर ईअं न आहे। तव्हांखे सम्झणु मतिलबु जीअं मां तव्हांखे क्वेश्चन आंसर सेशन में ॿुधायो हुउमि त सवाल खे सही पढ़णु अधु हल करण जे बराबरि हूंदो आहे। यानी तव्हां सवाल सही पढ़ियो त तव्हांजो अधु हिसाबु हल थी वेंदो। कीअं त उहो चए थो हुन वटि 120 रुपया हुया, उन मां 25% खपाया अथई। 25% त जेको जवाबु ईंदो 25% उहे खपायल पैसा हूंदा। पोइ असां कट कंदासीं टोटल पैसनि मां, त हिन वटि 90 रुपया बचा। बहरहाल ॻाल्हि वॾी थी वई पर सवली आहे त हिन शइ खे ईअं सम्झंदव। हाणे जेको मां 25% क्विकली कढणु सम्झायां थो, इहा गिफ्ट आहे सिर्फ़ु उन्हनि जे लाइ जेके थोरो मतिलबु शयुनि खे अञा संजीदा सम्झणु चाहिनि था। अगरि न अचेव सम्झ में त हे हिसाबु तव्हांजे लाइ ओके आहे। इन वक़्तु टेंशन न आहे वठिणो। अचो हाणे 120 जो 10% घणो थींदो? 120 जो 10% घणो थींदो? तव्हां चवंदो सर 12 रुपया। ठीकु आहे, 10% घणो थींदो? 12 रुपया, जेको आहे 10%। अगरि मां हिन अंग जो अधु कयां थो त घणा थींदो? 5%। यानी 10% तो थिए 12, त 10 जो अधु 5% आहे त हिन जो घणो थींदो? 6 रुपया। यानी हिन जो 5% थींदो 6 रुपया। ठीकु, तव्हांखे मालूम घणा करणा आहिनि? 25%। 25 खे विरायो 10% प्लस 10% प्लस 5%। ठीकु, हाणे तव्हां ॾिठो 120 जा 10% था थियनि 12 रुपया।
ॿिया बि 10% त 12 रुपया था थियनि। हाणे 5% माना छा हुयो, हिन जो अधु आहे न, ॾिसो हे 10% आहे त हिन जो अधु थींदो 5%, अगरि 10% 12 आहे त अधु घणो थींदो 6 रुपया, जेको मां हिते तव्हांखे ॿुधायमि। हाणे तव्हां हिन खे जोड़ कयो, 12 12 24 प्लस 6 घणा थींदा 30। हे असांजो जवाबु निकिरी आयो। हाणे तव्हां चवंदो सर अलाह खे मञो हे असांजो हे 16 मिंट रिड्यूस करे असां 30 कढी चऊं। हाणे मां त तव्हांखे ॿुधायां, जेको मां खोले तव्हांखे ॿुधायो न 10% 10% 5%, मूंखे इहा कढण जी ज़रूरत न हुई, छो त मुंहिंजे ज़हन में कॉन्सेप्ट क्लियर हुयो त हिन खे तव्हां 10% कढी पोइ 5% कढो। अहिड़े ई तरीक़े सां जॾहिं तव्हांजो कॉन्सेप्ट क्लियर हुजे, 10% वारो फार्मूलो जेको मां की कॉन्सेप्ट ॿुधायां पियो, यानी हिकिड़ी ट्रिक ॿुधायां पियो, उहा ॾिसो असांखे हिते बि कमु अची वई। हाणे दिलि जाए थी त सर अगरि 10% न 15% चवंदा बि असां ॿुधाईंदासीं। हाणे 20% चवंदा पोइ त सर मसइलो हिन 10 खे डबल कयूं, 25% बि असां ॿुधाईंदासीं, 30 35 40 45। हाणे ॾिसो 5 वारो गैप बि असांजो फिल थी वियो। सो अहिड़े तरीक़े सां हीअ ट्रिक ईअं वर्क करे थी। अगरि हे कंहिं बि दोस्त खे या अमड़ खे सम्झ में न आयो आहे, नो टेंशन, तव्हां हिनखे ट्रेडिशनल मेथड सां कंदो, नो इशू। हीअ हिकिड़ी जस्ट तव्हांजे लाइ हिकिड़ो इंस्टेंस हुयो या हिकिड़ो एक्सटेंशन हुयो हिन टॉपिक जे अंदरि। सो हलूं था हाणे रियल लाइफ वर्ड प्रॉब्लम में ॿियूं कहिड़ियूं कहिड़ियूं शयूं असांखे फेस करण लाइ मिलंदियूं। हाणे मां तव्हांजे साम्हूं जेको रियल लाइफ में नेक्स्ट लिखियो आहे मार्क्स वारो फार्मूलो, ऐं तव्हां ॾिसंदा त 1 2 3 4 5 5 स्टार टॉपिक ऑफ माई लाइफ। यानी हीअ पॉइंट अहिड़ी हुई जंहिं ॾींहुं मूंखे सम्झ में अची वई न, उन खां बाद में मूंखे हर टॉपिक परसेंटेज जी मतिलबु ईअं केक लॻण लॻी, आसान लॻण लॻी। यानी मुंहिंजे लाइ हीअ 5 स्टार टॉपिक आहे। उहो कीअं त अचो हाणे तव्हांखे बि मां इन सां मुलाक़ात करायां थो तव्हांजी पंहिंजे पसंदीदा टॉपिक सां। वई आहे त मार्क्स वारो फार्मूलो मां चवंदो आहियां की फार्मूलो आहे परसेंटेज जे अंदरि। यानी कंहिं बि ॿार खे परसेंटेज पढ़ायो था न, हुनखे मार्क्स जो फार्मूलो पढ़ायो, यानी मार्क्स वारो तरीक़ेकार पढ़ायो परसेंटेज जो। हू दुआ कंदो तव्हांखे सॼी मिर। कीअं असांखे मिलंदो आहे हिन क़िस्म जो कुझु हिसाबु त 65 मार्कूं खयूं अथई आउट ऑफ 100। यानी तव्हां ॾिठो हूंदो त जंहिंखे बि परसेंटेज ईंदी आहे, ऐं वरी बोर्ड जूं मार्कूं ईंदियूं आहिनि त हर कोई हिक ॿिए खां परसेंट पुछाईंदो आहे त घणा परसेंट तूं आहीं या मां घणा परसेंट आयुमि। सो 65 आउट ऑफ 100 यानी 100 मां 65 मार्कूं खयूं अथई, ऐं तव्हां ॾे को अचे थो ॿुधायो त मां घणा परसेंट मार्कूं खयूं आहिनि, त तव्हां अखियूं ॿुटे चवंदोसीं तव्हां 65% मार्कूं खयूं आहिनि अगरि टोटल मार्कूं तव्हांजूं 100 आहिनि त। हाणे टोटल किथां लिखंदा आहियूं अपान में, ऐं जेको खयल आहे मार्क्स वारो खयल आहे घणियूं आहिनि मार्क्स 65। जॾहिं बि अपान में परसेंट ईंदो आहे असां इत्मीनान सां लेबल लॻाईंदा आहियूं त हिनखे तव्हां हिन अंदाज़ में कयो, मतिलबु तव्हां हुनखे डायरेक्ट परसेंटेज में लिखी छॾियो जेको बि तव्हांखे मिले थो। अगरि असां हुनखे अपान में 100 आहे त हाणे ॾिसो 400 मार्कूं खयूं अथई 800 मार्कुनि मंझां। हाणे तव्हां अगरि किताब में पढ़ंदव त इहो कीअं ईंदो, अली हिकिड़े इम्तिहान में वेठो, हाणे ॿुधो इहो वर्ड प्रॉब्लम थो ठाहे, अली हिकिड़े इम्तिहान में वेठो जंहिंजूं टोटल मार्कूं 800 हुयूं, उन मां ख़ुशकिस्मतीअ सां एॾे ॾुखे इम्तिहान मां 400 मार्कूं अली खणी सघियो। ॿुधायो त इन इम्तिहान में हिन घणा परसेंट मार्कूं खयूं, असांजो अधु साह त हिन में निकिरी वेंदो। त यार मतिलबु हिकिड़े इम्तिहान में वेठो, हीउ सॼो वर्ड प्रॉब्लम आहे मूंखे करिणो आहे, पर ॾिसो हुन में टॉपिक कहिड़ो थो चए 800 मार्कुनि मंझां टोटल मार्कूं, मुंहिंजे कम जूं आहिनि टोटल मार्कूं, ऐं घणियूं खयूं अथई यानी गिवन चओ या ईअं खणी चओ त अपटेंड जेको लफ़्ज़ असां इस्तेमालु कंदा आहियूं, छो त गिवन मां असां अक्सर कंसेप्ट इस्तेमालु कंदा आहियूं, इन करे चवंदा त हिते अपटेंड मार्क्स यानी खयला मार्कूं। तव्हां यादि रखी छॾियो हमेशह मथां अपटेंड लिखंदो, हेठों टोटल लिखंदो। सो ॾिठोसीं त असां हेठों टोटल मार्क्स रखियूंसीं ऐं मथां ऑप्टेंड मार्क रखियूंसीं यानी खयल मार्कूं रखियूंसीं। हाणे तव्हां चवंदो सर असां हिन जी परसेंटेज कीअं मालूम कयूं, छो त हेठों टोटल में 100 त आहे कोन, पोइ असां कहिड़े तरीक़े सां हिन जी परसेंटेज मालूम कंदासीं। पहिरियों त मां तव्हांखे शुरूआती क्लासनि में वठी थो हलां त ॾिसो त हेठों टोटल अंग घणो आहे 800, मथियों 400। अगरि मुंहिंजो हे 100 आहे त 100 जो अधु छा थींदो आहे 50। अगरि मुंहिंजो हे 100 आहे त 800 जो अधु छा थींदो 400। त मां छा चवां त हिन घणा परसेंट मार्कूं खयूं आहिनि 50% मार्कूं खयूं आहिनि। मतिलबु ॾिसो मां ॾिसंदे ई हल करे वियुमि। हिकु त इहो सिर्फ़ु इहो लकीली अहिड़ो हिसाबु आयो आहे त मां तव्हांखे ॿुधायां थो, न त हिनखे ट्रेडिशनली बि हल कबो आहे, ॿुधायांव थो कीअं। यानी अहिड़े क़िस्म जी कंडीशन अचे थी असां जवाबु कढूं था। बाबा मां ॻाल्हि इहा ई थो कयां त तव्हां पढ़ंदा वञो, कॉन्सेप्ट क्लियर कंदा वञो, तव्हां इलाही मसइला ॾिसंदे हल कंदव, बार बार तव्हांखे हल करण जी ज़रूरत न पवंदी। सो ईअं ई जे मां तव्हांखे ॿुधायां त हिन ते 50% मार्कूं खयूं आहिनि।
हाणे मां तव्हांखां पुछां थो, अगरि तव्हांखे मां थो चवां 800 टोटल मार्कूं आहिनि, हिननि 395 मार्कूं खयूं आहिनि, ॿुधायो त परसेंटेज घणी खयूं हूंदे? तव्हां चवंदो मूंखे ख़बर न आहे, बाक़ी लॻभॻि 48, 49 या 50% त थींदसि कोन, छो त पूरो वांगुरु न आहे। 48, 49% ताईं तुंहिंजी मार्कूं आहिनि, दिलि जाए कर। माना ॾिसो, मां बग़ैर हल करण जे बि काफ़ी तख़मीनो लॻाए सघां थो। सो अहिड़े तरीक़े सां तव्हां हिन नंढनि नंढनि शयुनि सां वॾा वॾा कॉन्सेप्ट डेवलप करे सघो था। अचो हिनखे ट्रेडिशनली कीअं हल कंदासीं। असां सिखी आया आहियूं त जॾहिं बि अपान में 100 न अचे, कंहिं बि अहिड़े दर्जे सां त हुन 100 ज़रब कयो। इहो सवलो मसइलो आहे, ठीकु आहे। 100 ज़रब कयो छो त असांखे परसेंट मालूम करणी आहे। परसेंट मालूम थींदी तॾहिं जॾहिं तव्हां 100 खे ज़रब कंदव हुनखे, ठीकु। हाणे तव्हां रिड्यूस कयो, 2 ॿुड़ियूं हिन जूं ख़तमु कयो, 2 ॿुड़ियूं हिन जूं ख़तमु कयो। हाणे हे मामिलो ख़तमु थी वियो हिन पासे वारो। अचो हिन सां मामिलो था कयूं असां। 2 चौंक 8, 1 चौंक 4, 2 ॿुड़ियूं वापसि, 1 ॾूं 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 जॾहिं बि कंहिंसां वंड थींदो आहे त हुनखे अधु कंदो आहे 50। हे जवाबु आहे तव्हांजो 50%। हाणे रियल लाइफ में कीअं असां सां टकरियो अची, मतिलबु हेतिरियूं मार्कूं टोटल हुयूं, उन हेतिरियूं खयूं, 100 जे असां बिस्मिल्लाह करे हल कयोसीं, पोइ 800 आयो, हिनखे बि हल कयो। हाणे असां हिकिड़ो एग्ज़ाम्पल खणूं था, उहो इहो आहे त टोटल असांखे मतिलबु 600 पेजिस मिलियल हुया, ठीकु। हाणे उन 250 पेजिस रिटन करे चुको आहे। मतिलबु अहिड़े तरीक़े सां असांखे कोई मतिलबु वर्ड प्रॉब्लम मिले थो। वर्ड प्रॉब्लम मां तव्हांखे छा चयुमि, सिर्फ़ु लफ़्ज़नि जी हिकिड़ी सॼी बंदि ॿधल हूंदो, लिखियल हूंदा हुन ते। हिन फ़र्ज़ु कयो मां अलीअ खे हिकिड़ी कंपनी तरफ़ां चयो वियो त तव्हां 600 पेज लिखी ॾेखारियो, ऐं उन 250 पेज लिखिया हुया त कंपनीअ उनखे चयो आहे त मतिलबु तव्हां रिपोर्ट कयो त तव्हां केतिरो कमु करे चुका आहियो। सो हाणे ॾिसो, हुन 600 पेज लिखिया, हाणे अचो टोटल हिनखे कमु केतिरो मिलियो, 600। तव्हांखे मां छा चयो में अथऊं, मार्क्स वारो फार्मूलो, यानी 600 पेज हुया हिनखे, ठीकु। उन मां हिन 250 पेज लिखिया, या मतिलबु लिखी चुको या कंप्लीट करे चुको। ॿुधायो त हिनजी परसेंट घणी थींदी। हाणे मां तव्हांखे सभ खां पहिरियों हिकिड़ो सुवालु कयां थो, छा आहे 50% खां मथे लिखिया अथई या घटि लिखिया अथई? यकीननि 50% खां घटि आहे। छो त हिन जो 50% घणो थींदो, 300। हिन जो का घणा लिखिया आहिनि, 250, यानी 50% खां बि घटि कमु कयो आहे हिन। हाणे इन कंडीशन में असां छा कंदासीं, इनखे हेठां टोटल रखी करे मथां जेको आहे जेको हिन कमु कयो आहे ज़रब कंदासीं 100 सां। अचो हिनखे रिड्यूस कयो, 2 ॿुड़ियूं हिन जूं ख़तमु, 2 ॿुड़ियूं हिन जूं ख़तमु, 3 ॾूं 6, 1 ॾूं ॾूं, 2 ॾूं 4, 5 ॾूं 10। हाणे जवाबु आयो असांखे 125 भाङे 3। छा इहा अॻिते रिड्यूस थिए थो? हाणे 3 जी टेबल हिन ते वेंदी या न वेंदी, इहो कीअं चेक कंदासीं असां? 5 + 2 7, 7 + 1 8, 8 ते न वेंदी या न वेंदी। हाणे असां हिनखे पॉइंटनि में तब्दील कंदासीं। पॉइंटनि में तब्दील करण लाइ छा कंदासीं, 125 खे वंड कंदासीं 3 सां। 4 × 12 माइनस कयो, जवाबु 0। 5 लाइ अचो, 1 × 3 माइनस कंदासीं, छा जवाबु ईंदो? 2। 2 आयो तव्हां पॉइंट जे 0 जो। 6 × 18, 2 बचा, पॉइंट ॾिनल आहे 0 जो, 6 × 18। हाणे ॾिसो, हिन खे चइबो नॉन टर्मिनेटिंग, मतिलबु पियो हलंदो इहो हिसाबु। पोइ असां छा कंदासीं, हिनखे वधि में वधि 3, माना पॉइंट खां पोइ 3 डेसिमल प्लेसिस ताईं हिनखे हल करे असां हिन जो जवाबु लिखंदासीं त 41.666% कमु कयो आहे। सो असांखे कॾहिं कॾहिं डायरेक्ट नंबर बि मिली वेंदो आहे, कॾहिं असांखे इम्प्रॉपर बि मिली वेंदो आहे, प्रॉपर बि मिली वेंदो आहे, पर असांखे जवाबु ॾियणो आहे। यानी उहो तव्हांखे डेसिमल फ्रैक्शन में ॾियो था। 125/3% लिखो आहे, बी इहो जवाबु हुयो। 125/3 इम्प्रॉपर आहे, कंपाउंड में लिखी करे परसेंट ॾियो आहे, तॾहिं बि जवाबु हो। पोइ असां नोट कंदा आहियूं इहो त उन अॻिले जी रिक्वायरमेंट छा आहे, सो असां उनखे नज़र में रखंदे उन हिसाब खे हल कंदासीं। हाणे ॾिसो, के ॿार चवंदा सर त हीअ असांजो पॉइंटनि में आहे, वरी होॾे वियो। यार हिकिड़ी ॻाल्हि सम्झो, तव्हांखे कॉन्सेप्ट मिली वियो आहे न। सदाईं तव्हांखे 600 पेज ऐं 250 न मिलंदा। मतिलबु मां बीठे बीठे मतिलबु हिकिड़ो एग्ज़ाम्पल लिखियो आहे। तव्हां हमेशह मैथ जे अंदरि सिर्फ़ु उनजे पैटर्न खे सम्झंदा कयो, ऐं पैटर्न सम्झण खां पोइ जेको तव्हांखे हिसाबु मिले थो उनखे पुट कयो। जीअं मिसाल कीअं, अगरि हिकिड़ी पोलियो जी टीम 1200 घर आहिनि, ठीकु आहे, उनजी विज़िट करण लाइ निकिरे थी। हाणे शाम ताईं उहा 700 या 800 घरनि खे पोलियो पीआरे वई आहे। ॿुधायो त घणा % कमु छॾायो अथई। हाणे ताईं करिणो छा आहे, पहिरियों त टोटल अंगु लिखंदो वेठो त 1200, जेतिरा घर उहो विज़िट करे चुकी आहे मथां रखोसि,
ज़रब कयो 100 सां, उनखे रिड्यूस कयो, तव्हांखे जवाबु मिली वेंदो त घणा परसेंट उहे घर विज़िट करे चुकी आहे। हाणे हिन वीडियो जे अंदरि मां कोशिशि कई त रियल लाइफ जे मतिलबु जेके मसइलनि खे थोरो टच कजे। हूअं त माना अगरि तव्हां परसेंटेज कोर्सनि में वेंदव त ज़ाहिरी ॻाल्हि आहे उन में खोड़ सारा रियल लाइफ सां रिलेटेड प्रॉब्लम्स आहिनि, पर हीउ कोर्स बेसिक जो आहे। मां कोशिशि कंदुमि त हिकिड़ो जेको मुनासिबु ग्राउंड आहे परसेंटेज जो उहो तव्हां ताईं पहुचाइजे। उमेदु आहे त हीउ क्लास तव्हांजे लाइ फ्रूटफुल साबित थियो हूंदो। तव्हांजे स्क्रीन ते होमवर्क आहे, हिनखे हल कयो ऐं रिलैक्स थी करे शयुनि खे पढ़ो, छो त तव्हांजो सही पढ़णु उन हिसाब खे अधु हल करण जे बराबरि हूंदो आहे। इंशाअल्लाह वरी मिलंदासीं नए क्लास में, तेसिताईं गॾिजो सिंधी थाट सां। अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाह।